सिजावर ज़िले में रहूं था, ठीक है। त सिजावर ज़िलो आहे या ठठो ज़िलो आहे, हिन में गुटके जो जेको आज़ार आहे उहो तमामु काफ़ी हद ताईं वधी चुको आहे। तव्हांखे सभिनीनि खे ख़बर आहे त गुटके मां केॾियूं ख़राब बीमारियूं थियनि थियूं, इहा ख़बर आहे। ॾिसो तमामु घणो हिकिड़ो जेको इंसान जॾहिं गुटको खाइणु शुरू करे थो त कुझु अर्सो पहिरीं मूं हिकिड़ी रिसर्च पढ़ी हुई त उन में आयो त जेको इंसान गुटको खाए थो उहो उन में हिकिड़ो कैंसर जहिड़ी मूज़ी मर्ज़ ऐं तमामु हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे जंहिंजो जेको वायरस आहे उनजे जरासीम आहे उनजे बदन में 6 महीननि जे उनजे बदन में उहो दाख़िल थी चुको हूंदो आहे, पैदा थी चुको हूंदो आहे। त अवां तमामु सुठा ऐं प्यारा शागिर्द आहियो न मुंहिंजा, आहियो न प्यारा शागिर्द? हा। त अवां माने स्कूल अचो था पढ़ो था, अवांजी मिस त टेस्टी बि बंदि करे छॾी आहे खाइण, आहे या न? तव्हां सभिनी जी मिस टेस्टी बंदि करे छॾी आहे न खाइण? त जेकॾहिं असां टेस्टी खाइण शुरू कंदासीं त छा थींदो? आहिस्ते आहिस्ते जॾहिं असां वॾा थींदासीं त असां गुटके जे तरफ़ वञण लॻंदासीं। वो छा थींदो जो असां हिकिड़ो चकर गुटको खाधो, ॿियो चकर खाधो, टियों चकर खाधो, उन सां छा थींदो त असांखे गुटके खाइण जी हिकिड़ी आदत पइजी वेंदी, थींदो न ईअं? त बहितर इहो आहे त असां हिन ख़राब फेल जी तरफ़ वञूं ई न ऐं असांखे ख़बर हुजे त इन मां हिकिड़ो तमामु हिकिड़ी ख़तरनाक बीमारी जे कैंसर जहिड़ो मर्ज़, हिकिड़ो मूज़ी मर्ज़ उहो पैदा थिए थो। ऐं जो अगरि अल्लाह न करे जो कंहिंखे कैंसर जी बीमारी थी वञे त सोचियो त केॾो ॾुखियो इंसान थी वेंदो, केॾो ॾुखियो थी वेंदो। असां पंहिंजी जवानीअ में ई जो उन किने मर्ज़ में हलिया वञूं, जो बीमारी में मुब्तला थी वञूं त असांजा जेको ग़रीब माइट आहिनि उहे इन शइ जो ख़र्चो किथां आणींदा? इहो असांखे अंदाज़ो आहे? जॾहिं असां पंहिंजी जवानीअ जे नशे में हूंदा आहियूं त असां गुटका खाइणु शुरू कंदा आहियूं। अवां त तमामु सुठा ऐं प्यारा ऐं 10 मिस जा स्टूडेंट आहियो, ॿुधो पिया बाबा? तव्हां त तमामु सुठा प्यारा 10 मिस जा स्टूडेंट आहियो, पर जेके तव्हांजे घर में बाबा अदा जा अदी या केर भी गुटको खाए थो न, केर भी गुटको खाए थो न, अवां उनखे रोकियो, छो जो अवां जो इहो असां सभिनीनि जो इहो फर्ज़ आहे। ऐं जेका तव्हां जेका न्यू जनरेशन आहियो न, आउं चाहियां थी त मुंहिंजी जेका सिंध आहे, मुंहिंजो जेको सिजावर डिस्ट्रिक्ट आहे उहो बिल्कुलु गुटके जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बिल्कुलु पाक हुजे, ठीक है न? इसी ॻाल्हि समझ में अचे पई? त असां प्रॉमिस कयो त असां मां अॼु खां पोइ केर बि कॾहिं बि असां न टेस्टी खाईंदासीं न असां गुटको खाईंदासीं। ऐं आउं अवांजी मिस जॾहिं हिन उस्ताद जी कुर्सीअ ते वेठी हुअसि त नंढे हूंदे आउं बि टेस्टी खाईंदी हुअसि, तव्हांखे ख़बर आहे न? मिस बि टेस्टी खाईंदी, पर जॾहिं हिन उस्ताद जी कुर्सीअ ते वेठी हुअसि त मूं टेस्टी खाइण छॾे ॾिनो, ख़बर आहे तव्हांखे? फ़क़ति इन जे करे त अगरि आउं टेस्टी खाईंदसि